नवाज़ न्यूज़ में भलीकार यहाँ संझा सैयद यहाँ बिशारत सुमरो नजर विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। ॿियनि मुल्कनि जी भेट में पाकिस्तान अंदरि पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ घटा आहिनि। भारत में हिन वक़्तु पेट्रोल ऐं डीज़ल जूं क़ीमतूं ॿीणियूं आहिनि। माज़ी में ग़लति माइशी पॉलिसियूं अख़्तियार कयूं वयूं। चीन हेठीं तबिके खे मथे आणण लाइ क़दम खयां। असांजो सिस्टम अशराफिया लाइ ठहियलु आहे। शौकत तरीन ऐं संदसि टीम खे वाधायूं ॾियां थो। वज़ीर आज़म इमरान ख़ान जो इस्लामाबाद में तक़रीब खे ख़िताब। FIA खे इख्तियार ॾिनो आहे त डॉलर्स होल्डर्स ख़िलाफ़ क्रैकडाउन करे कुझु माण्हुनि खे FIA खंयो आहे। इमरान ख़ान पंहिंजे माण्हुनि ख़िलाफ़ को बि फ़ैसिलो न कंदो। ईअं न थिए जो नवाज़ शरीफ़ वारी सूरतहाल पैदा थी वञे। वज़ीर आज़म वाज़े कयो आहे त कंहिंखे बि बख़्श न कयो वेंदो। वफ़ाक़ी घरू अज़ीज़ शेख रशीद जी इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस चयाईं जाली सुञाणप कार्ड ठाहिण में मुलविस 136 ऑफिसरनि खे हटायो वियो आहे। दहशतगर्दनि जो उत्तर वज़ीरिस्तान में चेकपोस्ट ते हमलो फायरिंग जी ॾे वठि दौरान एहलकार मोहम्मद आमिर इक़बाल शहीद थी वियो। ISPR मूजिब इलाइक़े में दहशतगर्दनि जे ख़ात्मे लाइ क्लियरेंस ऑपरेशन जारी आहे। सुप्रीम कोर्ट नैब चेयरमैन ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी। नैब चेयरमैन ख़िलाफ़ मौजूदा दरख़्वास्त ते तौहीन अदालत जो हुक्म ॾिनो वियो। दरख़्वास्त रद्द करे छॾी। नैब चेयरमैन ख़िलाफ़ मौजूदा दरख़्वास्त ते तौहीन अदालत जो हुक्म जारी नथा करे सघूं। नैब चेयरमैन ख़िलाफ़ तौहीन अदालत वारी अपील ॿुधण जोगी न आहे। अदालत जा ॿुधनी दौरान रिमार्क्स खुसरो बख्तियार ख़िलाफ़ जांच न करण ते नैब चेयरमैन ख़िलाफ़ दरख़्वास्त दाख़िल। पिंडोरा ते ढिंढोरो पिटींदड़नि पाण खे साफ़ करणु शुरू कयो आहे। शरीफ़ कुटुंब ऐं पैरोकार आलमी सतह ते मुल्क खे बदनाम पिया कनि। सिंध असेंबली में मुखालिफ़ धुर जे अॻवान हलीम आदिल शेख जो बयान चवे थो वज़ीर आज़म साबित कयो त हू हिकु ईमानदार माण्हू आहे। वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां मामले जी जांच करणु हिकु सुठो सवणो आहे। कातिल कोरोना वायरस जा हमला जारी। वायरस में के वधीक 27 मरीज़ फौत। फौतुनि जो अंग वधी 490 थी वियो। मजमूई केसनि जो अंग 12,51,348 थी वियो। 11,77,249 मरीज़ वायरस खे शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। आकारी शरह 2.84% रही। डेरा मुराद जमाली वे ॻोठ मीरजान मोहम्मद में कारा इल्ज़ाम हेठि जवाबदार पंहिंजी ज़ाल ऐं नौजवान खे क़तल करे छॾियो। जवाबदार असलम कौरनि जा वार करे पंहिंजी ज़ाल सुबाना ऐं नौजवान सदर जमाली खे क़तल कयो। हब में खुशदार वेझो अणॼातल हथियारबंदनि जी फायरिंग में डॉक्टर शेर मोहम्मद शेख मारिजी वियो। ठुल जी अनाज मंडी में हथियारबंदनि जी फायरिंग में नौजवान क़तल हिकु ज़ख़्मी। गोली लॻण सबबि अली हसन मंगलाणी मौक़े ते ई क़तल थी वियो। गौसपुर वेझो ॻोठ अलीबख्श ओगाई में चाची हथां भाइटियो क़तल। क्वेटा में सिबी वेझो ॿिनि धुरियुनि में मामूली ॻाल्हि था झेड़ो ॿ मारिजी विया। पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए सिबी अस्पताल मुंतक़िल कया। शिकारपुर में 60 किलो गुटको हथ अचण ते ॿिनि ॾुआरियुनि खे 1 साल कैद ऐं 2 लख रुपया ॾंड जी सज़ा। अदालत ॾुआरी मोहम्मद हसन ऐं मोहम्मद ख़ान बिरोई खे सज़ा ॿुधाई। मेड़ में चोरी जो केस साबित थियण ते 4 जवाबदारनि खे 2.5 साल कैद जी सज़ा। अदालत मोबाइल जे दुकान में लॻल धाड़े में मुलविस जवाबदारनि नईम सुहेल बाबर ऐं उमर पीरज़ादा खे सज़ा ॿुधाई। पनो आकिल मां 20 ॾींहं अॻु अगवा थियल नौजवान फिदा हुसैन सूमो कच्चे जे गदपुर वारे इलाइक़े में बाज़ियाब। हैदराबाद में SHO जो पुट ऐं संदसि दोस्त बदमाशी ते लही आया। गार्डन ते तशद्दुद। गुलशन झील पार्क में झड़ती वठण तां पुलिस अमलदार जो पुट गार्ड मथां ॾमरजी पियो। हथियारबंद बासरनि जो ग़रीब गार्डन ते बेरहमानो तशद्दुद। DIG ऐं SSP समेत कंहिं बि वाक़ई जो नोटिस न वरितो। लाड़काणे शहरी भरपास वञण इलाइक़नि में रोलू कुतनि जो आज़ार वधी वियो। रोलू कुतनि 8 ॼणनि खे ॾाढे ज़ख़्मी करे विधो।
उमरकोट में गुज़िरियल ॿिनि हफ़्तनि में डेंगी बुखार जा 9 केस रिपोर्ट। शहर ऐं भरपासनि वारनि इलाइक़नि में डेंगी बुखार जा केस तेज़ीअ सां वधण लॻा। डेंगी बुखार में वरितल मरीज़नि में औरतूं ऐं ॿारनि जो वॾो अंग शामिल। गौसपुर वेझो गुटमार्ग भइयो में उरड़ी बिगे वधीक हिक नींगरी फौतनि जो अंग 3 थी वियो। सिहत खाते पारां उरड़ी जहिड़े मर्ज़ जी रोकथाम लाइ के बि जोगा उपाउ न वरिता विया।